साइंसी ॼाण इहो ॿुधाए थी त मुहबत पुठियां कीमियाई अमल कीअं कमु करे थो ऐं असांजा जज़्बात कीअं बायोलॉजिकल अमलनि जे करे मुतासिर थियनि था। मुहबत थी वञणु हिकु जज़्बाती ऐं बायोलॉजिकल अमल आहे जेको असांजे दिमाग़ जे कीमियाई मादनि जे करे थींदो आहे। जॾहिं असां कंहिं माइल थींदा आहियूं त असांजे दिमाग़ में डोपामाइन, नोराड्रेनालिन ऐं फेनाइल एथाइलमीन जहिड़ा कीमियाई मादा ख़ारिज थींदा आहिनि जेके असांखे ख़ुशी ऐं जोश जो अहसासु ॾियारींदा आहिनि। डोपामाइन जे करे असांजे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में ऐं हवासनि ते असरु पवंदो आहे। हिन कीमियाई मादे जे करे असांखे मुहबत जी शुरूआती मरहलनि में पघर बि थींदो आहे ऐं आसमान वधीक नीरो नज़र ईंदो आहे। टेस्टोस्टेरोन बि अहिड़ी ख़्वाहिश वधाईंदो आहे ऐं जज़्बाती रद अमल वधाए सघे थो। नोराड्रेनालिन ऐं फेनाइल एथाइलमीन ध्यानु ॾियण में मदद कंदा आहिनि। इंसान इन शख़्स ते वधीक ध्यानु ॾींदो आहे जंहिंजी हू ख़्वाहिश करणु शुरू थी वेंदो आहे। उन ई वक़्तु अक्सर हिकु ख़ुशीअ जो अहसास बि थींदो आहे। ही कीमियाई मादा असांजे जज़्बात ऐं मूड खे मुतासिर कंदा आहिनि जंहिंसां असांखे ख़ुशी थींदी आहे। ऑक्सीटोसिन ऐं वासोप्रेसिन जहिड़ा हार्मोन्स मुहबत जे वधीक मरहलनि खे हथी ॾींदा आहिनि।